नाज़रीन वाक़िया आगाही ॾींदालू अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कराची में वाक़िया अपडेट कंदालू। शेरशाह जे पराचा चौक वेझो धमाको थियो आहे। 10 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 12 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। धमाके सबबि इमारत किरी पई आहे। केतिराई माण्हू मलबे हेठां दॿिजी विया आहिनि। ख़बर सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे कराची में शेरशाह जे पराचा चौक वेझो धमाको थियो आहे। धमाके में 10 ॼणा मारिजी विया आहिनि। 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नजीब नाइट्स खां। जी नजीब अपडेट कजो, हिन वक़्त छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, शेरशाह में ख़ानगी बैंक जे हेठां जी इहो धमाको थियो आहे, जंहिंमें हींअर ताईं जेका तफ़सील ॿुधाई वई आहे त हुनमें 12 जेको आहे माण्हू उहे पहुची विया आहिनि, जॾहिं त 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी हींअर ताईं ॿुधाया पिया वञनि। मुख़्तलिफ़ ज़रियनि पारां पुलिस जूं रेस्क्यू टीमूं जेको आहिनि उते मदद लाइ पहुतल आहिनि ऐं जेको शुरूआती जांच आहे हुन में ॿुधायो वियो आहे त नाले में गैस अचण सबबि इहो धमाको थियो ऐं धमाके जी नोइयत तमामु वॾी ॿुधाई पई वञे, जंहिं सबबि एतिरो जानी नुक़सानु थियो। उन खां अलावा आस पास जेको एरिया हुयो उहो बि मुतासिर थियो। बम डिस्पोजेबल स्क्वाड टीमूं जेको आहिनि उहे बि पहुची वियूं आहिनि, जॾहिं त SP साइड उन खां अलावा ॿिया जेके लाॻापियल थाणा आहिनि उन्हनि जी पुलिस बि हुते मौजूदु आहे। रेस्क्यू टीमूं हुते मौजूदु आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में मुंतक़िल कयो वियो आहे। वॾे वज़ीर खां अलावा गवर्नर सिंध जेको आहे हिन मामले जी मज़म्मत कई आहे। वॾे वज़ीर कमिश्नर कराची खां हिन हवाले सां रिपोर्ट में तलब करे वरिती आहे। जी ठीक है नजीब, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण। आगाही ॾींदालू। अहम ख़बर आहे कराची में शेरशाह जे पराचा चौक वेझो धमाको थियो आहे। धमाके में 10 ॼणा मारिजी विया आहिनि। पराचा चौक ते थियल धमाके सबबि निजी बैंक जी इमारत भी तबाह थी वई आहे। धमाके जी नोयत जो तयन कयो पियो वञे। ट्रॉमा सेंटर जे सरबराह 10 ॼणनि जा लाश अस्पताल पहुचण जी तस्दीक करे छॾी आहे। 11 ज़ख़्मियुनि खे भी आंदो वियो आहे, जिन मां 4 जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। तफ़सील मालूम नासी कराची में महताब शरखा। जी महताब अपडेट कजो। बिल्कुल पहुची वही है मुकम्मल तौर से डिस्पोजल जो बम डिस्पोजल वो टीम भी पहुची वही है घड़ो लगा छो और इनिशियल जांच शुरू कर छी है। ज़ख़्मी जो तादाद है मतलब ॿुधाईंदो न त उहे 13 ज़ख़्मी 11 जेके उहे हलाक थी विया आहिनि धमाके में, जंहिंमें नंढा ॿार बि ॿुधाया पिया आहिनि। नंढा ॿार जेके ज़ख़्मी आहिनि ऐं उहे तव्हांखे ॿुधाईंदो हिनमहिल ताईं जेको अस्पताल में जेकी इमरजेंसी मुकम्मल तौर ते इमरजेंसी लॻाई वई आहे ऐं त जीअं जेके स्टाफ आहे उनखे वैक्सीन कयो आहे त जेके वधीक ज़ख़्मी अचनि पिया उनखे जल्दी खां ट्रीटमेंट ॾिनी वञे ऐं और हिते जेके वधीक जेके माण्हू ज़ख़्मी आहिनि उनखे बि जल्दी में निपटियो वञे। हुते जेके तमामु इमरजेंसी वारी पोज़ीशन लाॻू करे छॾी आहे ऐं रेंजर जी पुलिस जेके वाक़ई रन ते पहुची आहे उते मुकम्मल तौर ते घड़ो लॻाए छॾियो आहे ऐं जेके उहे इलाइक़े में जेके भितियूं भॻियूं आहिनि धमाके सां उते उनजो चेक कयो वञे त हितो के शायदि की माण्हू वेठो ॿार या नंढा जेके घिटियुनि में घुमनि पिया उहे त न आहिनि, उहे बि चेक कया पिया त उन जल्दी करे उहे कढी करे अस्पताल बदल कया पिया आहिनि। जी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।